फ़कीर गुलाम रसूल साहब जी सर ॾिसो आहे तमामु सुठो आहे, तमामु सुठो आहे। ऐं उनवान जेको तव्हां खयो आहे डोरापो, इहो बि तमामु हिकिड़ो मुंहिंजे दिलि खे त तमामु सुठो उनवान लॻो आहे। ऐं मां हिन तव्हांजे डोरापे प्रोग्राम ते ॻाल्हायां, अहिड़ा लफ़्ज़ मूं वटि कोन्हनि के जो मां हिन ते ॻाल्हाए सघां। बहरहाल असांजे सुघड़ाइप में हक़ सच जा लफ़्ज़ सुघड़ चवंदो रहंदो आहे। सो मूं चयो आहे त सुता कर सुजागी उथी चोर चरखो, सुम्हण सां कुझु न थींदो। सुता कर सुतागी उथी चोर चरखो, वेही वक़्तु तोखे विञाइणु न घुरिजे। छिॼे जेका न सां तूं तंहिंखे छिनी छॾ। छो त असांजे वॾड़नि जा अॻियनि जा पहाका आहिनि त बाबा जेका शइ न सां छिॼे, मक़सदु त पाण में जेका मसाला थियनि था उहे उते घर में छिनी छॾियो, ॿाहिरि न वञो। इन जो मक़सदु आहे त जेका न सां छिॼे त उन में काती नाण त मूं उनखे मिसरे में आंदो आहे त सुता कर सुजागी उथी चोर चरखो, वेही वक़्तु तोखे विञाइणु न घुरिजे। छिॼे जेका न सां तूं तंहिंखे छिनी छॾ, उन्हीअ लाइ काती घुराइणु न घुरिजे। अदा छिने कन ॻहजो थो पाइण सां प्यारा, आम पाक अदा उहो सोनी घुरियो जेको कन छिने। छिने कन ॻहजो थो पाइण सां प्यारा, उहो ॻह कननि में पोइ पाइणु न घुरिजे। विझे पेट में सूर जो ताम साईं, उहो ताम ॿीहर पोइ खाइणु न घुरिजे। पढ़ाई हुजे कोन कॉलेज जंहिंमें उते ॿार पंहिंजो पढ़ाइणु न घुरिजे। सॼण क़ौम जो जे तूं उस्ताद आहीं, उस्तादनि खे बि अर्ज़ु आहे सॼण, छो त सॼो दारोमदार उस्ताद ते आहे। ॿार त घर धणी पंहिंजे औलाद खे चवंदो त मुंहिंजो ॿारु पढ़े वञी स्कूल में छॾे ईंदो, पर उन खे अॻिते वधाइण जो कमु जेको आहे सो उस्ताद जो किरदारु आहे। तॾहिं मूं उन खे बि अर्ज़ु कयो आहे त सॼण क़ौम जो जे तूं उस्ताद आहीं त पोइ स्कूल खां साईं घुसाइणु न घुरिजे। गुलाम जो गदारी करे देस सां थो, तंहिंखे देस में पोइ रहाइणु न घुरिजे। वरी मूं अञा अर्ज़ु कयो त सवा सिढ़ जे ॿेड़ो ठहे कोन थो। उनवान आहे त ठहे कोन थो। सवा सिढ़ जे ॿेड़ो ठहे कोन थो, बिना मल्ह जे मेड़ो ठहे कोन थो। केॾा बि दुकान हूंदा पर जे मलाखड़ो न हूंदो त उहो मेलो अधूरो हूंदो। सवा सिढ़ जे ॿेड़ो ठहे कोन थो, बिना मल्ह जे मेड़ो ठहे कोन थो। दर घर में टेड़ो ठहे कोन थो। ओ गुलाम सिंध असांजी आहे अमन वारी, हिन में त जहिड़ो ठहे कोन थो। असांजी सिंध धरती जेका आहे सो अमन ऐं प्यार वारी आहे, हिन में जहिड़ो ठहे कोन थो। हर माण्हू रेस्पेक्ट ॾियण वारो सिंध में, ऐं सिंधी माण्हू सुहिणा, हर जेको बचे महिमान नवाज़। पर अॼु गुलाम रसूल साहब मूंखे माना महसूसु कयो आहे त इहा शइ वञे थी ख़तमु थींदी। माना जेकी असां में अवल महिमान नवाज़ी हूंदी, महिमान ईंदो दिलि ख़ुशि थींदी ॾाढी। अॻे महिमान ईंदो मुसलो घुरंदो ऐं जेको आहे इहे शयूं घुरंदो, पर अॼु अहिड़ो दौरु अची वियो आहे जो महिमान अचे थो त मुसलो त पंहिंजी जॻह ते रहियो, चए थो चार्जर अथव, इहे शयूं वञी पहुतियूं आहिनि। त इहा शइ असांजी वञे थी बिल्कुलु मीरासी सां बिल्कुलु ख़तमु थींदी थी वञे। सो इन शइ खे उजागर करण जे लाइ असां ही क़दम खयो आहे त इंशाअल्लाह असांजा जेके बि आहिनि दोस्त उहे हीअ शइ ॾिसंदा ऐं उन्हनि खे मीरासी साहिबु आहिनि। अॻ में ॾिसो त इएं थींदो हुयो त असांखे अदब सेखारींदा वॾा, त अदब सिखो, टोपियूं मथे ते पायो ऐं इहे शयूं ॾिसो, वॾे सां निवड़ी मिलो, नंढे सां शफ़क़त ऐं प्यार सां मिलो। पर हाणे अहिड़ो दौरु अची वियो आहे, माना जदीद दौरु अची वियो आहे त जेकॾहिं कंहिंसां अदब ऐं इख़लाक़ सां मिलूं था त उनखे माण्हू उहो ग़लति रंग था ॾियनि त यार